हुयो त ज़ालिम जे ज़ुल्म खे ख़त्म करे मज़लूमन खे आज़ादी ॾियाराई वञे। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन ॾे अचण सां पहिरियां इहा ॻाल्हि फरमाई, जीअं अल्लाह जे तौहीद जी ॻाल्हि फरमायईं। अल्लाह जी तौहीद सां गॾु मूसा अलैहिस्सलाम इहा बि उनखे ॻाल्हि कई त मुंहिंजी मज़लूम माण्हुनि खे, मज़लूम उम्मत जी जान छॾिरा, उन्हनि खां ज़ुल्म जो हथु परे कर। बहरहाल इहो हिकिड़ो अज़ीम असांजो मुस्लमाननि जो मक़सदु आहे। हक़ीक़त इहा आहे त असुल में त क़ुरान करीम सॼो इन ॻाल्हि में भरियल आहे। हज़रत उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैहि जन ईअं फरमाईंदा हुआ, अलहम्द खां वठी करे सूरत नास ताईं क़ुरान करीम जे मुतालो कंदव, हिकु हिकु आयत तव्हांखे इहा शइ ॿुधाईंदी, हिकु हिकु शइ तव्हांखे इहा शइ ॿुधाईंदी, हिकु हिकु सूरत तव्हांखे इहा शइ ॿुधाईंदी। कुफ्र सां तव्हांखे मुक़ाबिलो करिणो आहे। हिकु हिकु सूरत